हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि खे, भाइरनि खे, भेनरनि खे मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। त दोस्तों, अॼु जो असांजो टॉपिक आहे एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस। एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस में इंपेरेटिव सेंटेंसेस जेके हूंदा आहिनि, इंपेरेटिव सेंटेंस उहे काफ़ी दोस्तनि खे ॾुखिया लॻंदा आहिनि ऐं काफ़ी असांजा शागिर्द जेके साथी आहिनि उहे भुलिजी पवंदा आहिनि। त अॼु जो टॉपिक तव्हांजे लाइ इंतहाई इंपॉर्टेंट आहे। अॼु पाण सिखंदासीं त कंहिं इंपेरेटिव सेंटेंस खे इंपेरेटिव सेंटेंस इंपेरेटिव सेंटेंस अहिड़ो सेंटेंस इंपेरेटिव सेंटेंस अहिड़ो सेंटेंस जंहिंमें रिक्वेस्ट, ऑर्डर, एडवाइस, रिक्वेस्ट, ऑर्डर, एडवाइस यानी अहिड़ो जुमिलो जंहिंमें हुकम, अर्ज़ ऐं सलाह जी ॻाल्हि कजे। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकिड़ो फार्मूलो ॿुधाइण वारो आहियां। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकिड़ो फार्मूलो ॿुधाईंदुसि ऐं हिन फार्मूलो जॾहिं बि तव्हांजे साम्हूं अचे उन ते स्क्रीनशॉट वठी छॾिजो त जीअं तव्हांखे उहो फार्मूलो कमु अची सघे। जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां ऐं मुंहिंजो हर वीडियो में मां फार्मूले खे वरी वधीक इंपॉर्टेंस ॾींदो आहियां, छाकाणि त हज़ार टेंसिस, हज़ार जुमिला जेके उन्हनि खे यादि करण जी को ज़रूरत न आहे, पर हिकु फार्मूलो तव्हांजो उन हज़ार टेंसन खां बि वधीक इंपॉर्टेंस रखे थो। जॾहिं तव्हांखे फार्मूलो यादि हूंदो त तव्हां हज़ार टेंसिस ठाहे सघो था। यार छो कंदा ठाहे सघो, बिल्कुलु ठाहे सघो था। ऐं वधीक तव्हांजो टाइम वेस्ट नथा कयूं, कचेरियूं जाम थी वियूं। त अचो त पाण मिलूं, लेट्स कम। एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस में असां सिखण वारा आहियूं लेट जो इस्तेमालु। जी हाँ, लेट जेको आहे हू किथे इस्तेमालु थिए थो। लेट जेको इस्तेमालु थिए थो उहो इंपेरेटिव सेंटेंस सां थिए थो। इहो तव्हांखे यादि करणु तव्हांजे लाइ इंतहाई ज़रूरी आहे। लेट जेको इस्तेमालु थिए थो इंपेरेटिव सेंटेंस सां थिए थो। हिते मूं फार्मूलो लिखियो आहे, त हिते जो असांजो फार्मूलो आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी या बी नॉट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म। इहो फार्मूलो आहे, तव्हां हिनखे लाज़मी यादि रखिजो। ऐं परे थो थी वञा, जेकॾहिं स्क्रीनशॉट वठणु चाहियो था त वठी सघो था। त दोस्तों, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी या बी नॉट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म ऐं आख़िरी में कोई हिसो बकाया आहे त अची सघे थो। त इंपेरेटिव सेंटेंस जे एक्टिव वॉइस वारी कैटेगरीज़ में पहिरियों असांजो जुमिलो आहे ओपन द डोर। ओपन द डोर, दरवाज़ो खोल। कहिड़ो जुमिलो आहे? ऑर्डिनल सेंटेंस आहे, इंपेरेटिव जो जुमिलो आहे ऐं जेको ॿुधाए पियो हुकम, यानी असांखे हुकम ॿुधाए पियो। त इंपेरेटिव सेंटेंस ओपन द डोर यानी दरवाज़े खे खोल। त इन खे असां कीअं कंदासीं? मूं तव्हांखे फार्मूलो ॿुधायो आहे लेट। त पहिरीं असां छा कंदासीं? हिते लेट लिखंदासीं। लेट खां पोइ असां ऑब्जेक्ट रखंदासीं। ऑब्जेक्ट कहिड़ो आहे? द डोर। त हिते रखंदासीं लेट द डोर। लेट द डोर ही थी वियो लेट, उन खां पोइ ऑब्जेक्ट थी वियो। हाणे छा करिणो आहे? जेकॾहिं तव्हांजो जुमिलो नेगेटिव आहे त तव्हां बी नॉट लॻाईंदो। जेकॾहिं जुमिलो तव्हांजो पॉज़िटिव आहे त तव्हां छा कंदो? बी लॻाईंदो। ठीकु आहे। लेट द डोर बी, उन खां पोइ छा आहे? वर्ब जी थर्ड फॉर्म। लेट द डोर बी ओपन, दरवाज़ो खोलियो वञे, दरवाज़ो खोलियो वञे। लेट द डोर बी ओपन। त अहिड़े तरीक़े सां इन जो पैसिव वॉइस थी वियो लेट द डोर बी ओपन। ॿियो जुमिलो असांजो आहे, ही जुमिलो असांजो थी वियो। ॿियो ही जुमिलो आहे त लर्न दिस पोएम बाय हार्ट। ही बि छा आहे? इंपेरेटिव सेंटेंस आहे ऐं चए थो हिकु सलाह आहे। चए थो इन लेसन खे दिलि सां पढ़, इन लेसन खे दिलि सां पढ़। इन जो पैसिव छा थींदो? पहिरीं असांखे छा करिणो? फार्मूले जे मुताबिक़ लेट लॻाइणो आहे। लेट खां पोइ असांखे छा करिणो आहे? ऑब्जेक्ट लॻाइणो आहे। ऑब्जेक्ट असांजो कहिड़ो आहे? पोएम। ऑब्जेक्ट कहिड़ो आहे? पोएम। हाणे लेट दिस पोएम, दिस पोएम ऑब्जेक्ट में ईंदो। लेट दिस पोएम बी लर्नड बाय हार्ट, बी लर्नड बाय हार्ट। इहो थी वियो हुन जो पैसिव वॉइस। असांजो टियों जुमिलो आहे डू नॉट बीट हिम। डू नॉट बीट हिम, बीट यानी शर्त लगाइण या मुक़ाबिलो करणु। ठीकु आहे। डू नॉट बीट हिम, हिन सां मुक़ाबिलो न कर, हिन सां शर्त न लॻा, हिन खे चैलेंज न ॾे। त हीउ जुमिलो असांजो आहे नेगेटिव जुमिलो आहे ऐं मूं तव्हांखे स्ट्रक्चर में ॿुधायो आहे जॾहिं जुमिलो असांजो नेगेटिव आहे त असां छा कंदासीं? बी नॉट लॻाईंदासीं। जुमिलो पॉज़िटिव आहे त असां छा कंदासीं? ख़ाली बी लॻाईंदासीं। त असांजो जुमिलो आहे डू नॉट बीट हिम। इन जो थींदो लेट हिम नॉट बी बीटन, लेट हिम नॉट बी बीटन। असांजो जुमिलो आहे लॉक द डोर यानी दरवाज़े खे बंदि कर। इंपेरेटिव सेंटेंस ऑर्डिनल सेंटेंस आहे। लेट द डोर बी लॉक्ड, लेट द डोर बी लॉक्ड। त दोस्तों, आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻंदो ऐं तव्हांखे कहिड़ो टेंस मुंझाए पियो पैसिव वॉइस में। एक्टिव वॉइस जो कहिड़ो जुमिलो आहे जंहिंजो तव्हांखे पैसिव में आंसर नथो अचे? उन साॻे जुमिले खे तव्हां कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। अल्लाह